नाज़रीन, कोट लालू वेझो चौदकी स्टेशन रोड के हंधा हंधा खॾा पइजी विया आहिनि, जंहिं सबबि रहवासियुनि खे सख़्तु परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। ॾिसूं था अब्दुल ख़ालिक बलोच जी ही रिपोर्ट। कोट लालू चौदगी स्टेशन के मिलाईंदड़ रोड जो 3 किलोमीटर ही रोड है। जो तकरीबन 1993 में रोड ठहियो आहे। उन खां पोइ इनजी का बि मरम्मत कान थी आहे। अचो त तुंहिंजे जेको आहे आवाम को पुछूं तो उन्हनि जो छा मुतालबो आहे, उन्हनि जो छा चवणु आहे। हाँ जी सही, तव्हां ॾिसो पिया था 3 किलोमीटर जो रोड जो मुफ़ासिलो आहे कोट लालू स्टेशन का जो मेन कोट लालू ते वञे थो। ही सियों सिधो तव्हांखे ॾिसण में अचे पियो थो खंडर बणियो पियो आहे। हिन जी आबादी वॾी आहे, तक़रीबन 40-50 हज़ार जे लॻभॻि। 1993 में ठहियो, उन खां पोइ वरी हिन रोड जी मरम्मत ही न कई वई। अलाए केतिरियूं बजटूं आयूं, हिन लाइ छा छा आयो, पर हिन रोड जो न वाली न वारिस चूंडियल नुमाइंदनि बि वाइदा कया 2-3 दफ़ा असां तव्हांखे ठहिराए ॾींदासीं, पर केर बि नथो हिन जी मालिकी करे। हिन जो वाली वारिस को बि कोन्हे। सॼो रोड खंडर बणियो पियो आहे। असांजी इहा ई पुरज़ोर अपील आहे चूंडियल नुमाइंदनि खां त बराए महिरबानी करे हेॾी वॾी आबादी जे हुअण जे करे हिन रोड हेतिरो ई हिन जी हलंदड़ आहे, हिन रोड खे मरम्मत कराए ठहिरायो वञे। 30 साल थी विया आहिनि हिन रोड ठहे खे, वरी मेंटेन कोन थियो आहे। हिकिड़ो दफ़ो विच में थियो को एमेडार हिन जी थी, पर उहा एमेडार बि कम जी कान थी। उन खां पोइ खंडर जी सूरत लॻी पई आहे। जी स्टेशन कोट लालू आहे, हिन ते थी अचे DT कार्टन फैक्ट्री बि हिन रोड ते थी अचे। पुराणे वक़्त खां ही रोड हलंदड़ आहे, टपाली रस्तो आहे अंग्रेज़नि जे वक़्त खां, पर हिन ते को बि ध्यानु न ॾिनो वियो आहे। ही रोड फ्री वरी पडीजन बि हिन सां ई वञिणो थो पए माण्हू खे। ही अवाइली रस्तो आहे, हिन खे महिरबानी करे हुकूमत सिंध खे असां अपील था कयूं, वज़ीर आला खे अपील था कयूं त हिन खे मेंटेनेंस कराए 24 फुटनि जो ही रोड ठाराए ॾिनो वञे, या हिन जी रिकंडीशनिंग कराए हिन खे 24 फुट कयो वञे त असां आवाम जो सुख थींदो, हितां वारे ॻोठाणनि जो सुख थींदो। हाणे मां पुराणो रोड आहे, असल में स्टेशन कोट लालू खां वठी कोट लालू चौदगी खे मिलाइण वारो ही रोड आहे 3 किलोमीटर। 1993 खां वठी ही खंडर लॻो पियो आहे। कई नुमाइंदा आया, वोट वठी करे वाइदा करे विया त ही असां रोड तव्हांखे ठाराए ॾींदासीं। 1993 खां वठी हिन महिल ताईं को बि कमु न थी सघियो आहे। हिन जे आस पास में तक़रीबन 40 खां 50 ॻोठ आहिनि। जेको रोड आहे तक़रीबन हिन रोड में वॾा खॾा पइजी विया आहिनि। जेको माण्हू अचे वञे थो सफ़ा बिल्कुलु जेको आहे हीअ रोड बिल्कुलु खॾनि सां आहे। असां चुनियल नुमाइंदनि खे अपील था कयूं त असांखे रोड ठाराए वञे, ऐं 2 चकर असांखे आसरा ॾेई विया आहिनि त असां रोड ठाराए ॾींदासीं। पर हिन महिल ताईं रोड असांखे जेको आसरनि में राहे छॾियो, रोड असांखे ठाराए न ॾिनो। तक़रीबन 3 सालनि खां हिन रोड जी तमामु बुरी हालत लॻी पई आहे। असांजो त हिन जीअं जजाल करे छॾियो आहे। सभिनी खे वॾनि मथनि सभिनी ऑफिसरनि खे ऐं हितां जे जेके बि आहिनि असांजा जेके चूंडियल नुमाइंदा, उन्हनि सभिनी खे असां अपीलूं करे करे थकिजी पिया आहियूं। असांजी त कंहिं ॿुधण लाइ को बि राज़ी कोन्हे। ऐं असांखे जेको आहे न अॼु ताणी हिन रोड जी का बि जेको आहे न मरम्मत थी आहे। जॾहिं खां ठहियो आहे तॾहिं खां न रोड जी मरम्मत थी आहे, न ई जेको आहे हिन जो को कमु हली रहियो आहे। तो महिरबानी करे असां वरी बि मथियनि ऑफिसरनि खे असां रिक्वेस्ट था कयूं त बराए महिरबानी असांजे मथां रहम कयो वञे, ऐं हिन जेके ग़रीब आवाम आहे हितां जी असांजी कोट लालू स्टेशन जी ऐं जेके वेझा ॻोठ आहिनि उन सभिनी जी लाइ बहितरी अची वञे।